अस्सलाम वालेकुम नाज़रीन। राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अपोज़िशन गॾु थियणु वञे पई ऐं ताज़ो जेको कराची में मौलाना फज़लुर रहमान पारां APC सॾाई वई ऐं उनखां पोइ आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जी जेका मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात हुई ऐं उन बैदि चौधरी शुजात जो इहो बयानु वियो त वज़ीर आज़म खे बाहिमी मुशावरत सां अपोज़िशन जा जेके कंसर्न्स आहिनि उहे दूरि करणु खपनि। त हाणे हिकु दफ़ो ॿीहर अपोज़िशन गॾु थियणु वञे पई ऐं APC सॾाई वई आहे जमीयत उलमा इस्लाम तरफ़ां, ऐं जॾहिं त APC मुस्लिम लीग नवाज़ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां बि इहो चयो वियो आहे त APC सॾाई वेंदी, जॾहिं त एहसन इक़बाल जो इहो चवणु आहे त APC खां अॻु हिकु मुशावरती ग्रुप क़ाइमु कयो वञे ऐं जेका गॾियल मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके बि कंसर्न्स आहिनि, जेके मामला आहिनि या तरजीही जेके नुक़्ता आहिनि, उहो वर्किंग ग्रुप तय करे उन बैदि जॾहिं क़यादत वेहे त उहो क़यादत उन्हनि खे उन्हनि सभिनी नुक़्तनि खे फाइनलाइज़ कयो वञे ऐं अपोज़िशन मुतफ़क़ा तौर ते कुझु नुक़्तनि ते बीहे। इहे सभु मामला आहिनि, इन ते अॼु असां डिस्कस कंदासूं। जॾहिं त हिकु ॿियो इंतिहाई जेको अहम मामिलो हले पियो, JIT जो शोर अञा ताईं जारी आहे ऐं अली ज़ैदी पारां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि, न सिर्फ़ु कोर्ट में वञण जूं, पर हुनजो चवणो त हू जल्द नया इंकिशाफ बि करण वारो आहे JIT जे हवाले सां। त इहो JIT जो शोर बि हिन वक़्तु जेको ख़बरुनि जी मार्केट आहे उन में गूंजे रहियो आहे, जॾहिं त KC बि बिजली जी लोड शेडिंग वारो मामिलो अञा न हल थियो, जेतोणीकि नेपरा पारां हिकिड़ी पब्लिक हेयरिंग बि रखी वई ऐं KC जी इंतिज़ामिया खे ऐं जॾहिं त वज़ारत खे बि इहा पिणु चयो वियो त हीअ जेको KC जा मामला आहिनि, जेका लोड शेडिंग आहे उहा ख़तमु कई वञे, पर ॾिठो ई वियो आहे त कराची वासी हिन वक़्तु बि लोड शेडिंग खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन सभिनी मामलनि ते ॻाल्हाईंदासूं। जी, हिन वक़्तु असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻवान चौधरी मंजूर हुसैन। अस्सलाम वालेकुम चौधरी साहब। वालेकुम। चौधरी साहब, ये बताएं कि ज़रदारी साहब की मुलाकात हुई है मौलाना फजलुर रहमान से, तो APC की भी बातें हो रही हैं, तो क्या समझ रहे हैं कि अब ये अपोजिशन की तरफ से फाइनल राउंड समझे या ये फिर शुरुआती तैयारी है? देखिए, आपको याद होगा जरदारी साहब ने पहले अपनी तकरीर में कहा था कि हम ये अपने वजन से गिरेंगे, और ये अपने वजन से गिरना शुरू हो गया। अगर आप जरा गौर करें, ये एक के बाद दूसरे साथियों की नाराजगी या फिर एक के सफों के अंदर ये सारा कुछ, और उससे तवज्जो हटाने के लिए, लोगों के इशू से तवज्जो हटाने के लिए ये लोग इस किस्म की कोई मतलब ऐसे ही जैसे मेमो गेट था पहले, वैसी की मेमो गेट है उसको लेकर आए। तो ये सारी चीजें अभी चल रही हैं। हम समझते हैं कि इस हुकूमत ने लोगों का जो जो वादे किए थे कोई एक से पूरा नहीं किया, बल्कि उसकी उलट सारा किया। और लोग जो है वो इस वक्त इस ऐसी कैफियत में है कि वो इनसे पूरी आगे एतबार करने के लिए तैयार हुए। फिर मेरा कहना है ये हुकूमत और बीवी के बजाय एक अजाब बनकर सबक दिए, और रात को जितनी जल्दी चला जाए उसको बेहतर है। इसलिए आजकल पीपल्स पार्टी में कोशिश बजट के अंदर बाकी पार्टियां उस तरह से ना आई जिंदगी के ऊपर, और हम APC ना कर सके, और अभी कोशिश है APC हो, लेकिन उसके बावजूद दरअसल को इनका जो इन्होंने गिरना है, इन्होंने अपने वजन से गिरना है, साथियों के से गिरनी है, बाकी लोगों ने जो PTI के अंदर लोग हैं उन्होंने इनसे अलग होना, और वो टाइम आ गया। चौधरी साहब, चौधरी शुजात साहब का ये कहना है, वो भी आ गए हैं मंजर पे, उनका ये कहना है कि वज़ीर आज़म साहब को बाहिमी मुशावरत से अपोजिशन के मसाइल हल करने चाह रहे हैं, जबकि नज़र ये आ रहा है कि वज़ीर आज़म साहब का अपोजिशन से बैठने का या बात करने के वो मूड में नहीं है। तो इस पोजीशन में आप क्या समझते हैं कि अपोजिशन को मुशावरत का कोई इम्कान है? नहीं, मेरा कहना है अपोजिशन को छोड़ें, वो पहले बामी मुशावरत से काफी लीग के मसले हल करें, वो MKM के मसले हल करें, वो मैंगल साहब के मसले हल करें, वो जनूबी पंजाब सूबा महाज के मसले हल करें, वो GDA के मसले हल करें, वो अपनी इत्तेहादी जमात बाप जो है उसके मसले हल करें, और फिर जो उनके अपने MNAs रोज कोई ना कोई आकर उनके खिलाफ तमाशा लगा रहा होता है, उनके मसले हल करें। और अगर उनके मसले हल कर देंगे तो हम सब देखेंगे वो अपोजिशन के साथ बैठकर उनके मसले हल करने के भी काबिल है। उनसे तो अपने इत्तेहादियों के मसले हल नहीं होते, तो वो अपोजिशन के साथ क्या बैठते हैं।
تو اس لیے وہ ٹائم میرا خیال گزر چکا ہے کہ اب وہ اپوزیشن کے ساتھ بیٹھیں اور ان کے مسئلے حل کریں. یہ اپوزیشن جو ہے اسے فیصلہ کن رول ادا کرنا پڑے گا، اور اگر اپوزیشن نے بھی نہ کیا، سیاسی پارٹیوں نے اپنا رول نہ ادا کیا، تو میں ایک سیاست کے طالب علم ہونے کے ناطے میں سمجھتا ہوں کہ لوگ خود رو طریقے سے باہر نکل آئیں گے، شاید وہ اب سیاسی جماعتوں کا انتظار بھی نہ کریں. چودھری صاحب یہ بتائیں کہ ظاہر اپوزیشن کی اہم جماعت ہے مسلم لیگ نواز. اب شہباز شریف صاحب پارلیمنٹ میں بھی نظر نہیں آتے اور باقی مشاورت میں بھی نہیں ہیں، کہا یہ جا رہا ہے کہ وہ بیمار ہیں تو پھر اگر نواز لیگ آن بورڈ نہیں رہی یا ایکٹیو نہیں رہی تو وہ اپوزیشن جو اس وقت مولانا صاحب یا پیپلز پارٹی سمجھ رہی ہے کہ پریشر ڈیولپ کریں، تو وہ پریشر ڈیولپ ہو سکے گا ایک اہم جماعت کے شمولیت نہ ہونے کے ساتھ؟ دیکھیے، تو آپ نے میاں شہباز شریف صاحب کے بارے میں کہا، ہم نے بھی ان کی صحت کی بہت فکر ہے، لیکن اگر وہ بیمار ہے تو ان کی جگہ پہ کوئی اور نمائندگی کا جواب. تو یہ کوئی جواز نہیں ہے، لیکن اگر وہ خود آنا چاہے تو اس کی زیادہ اور اپوزیشن لیڈر اس کی ریٹو اور بڑھ جائے گی. تو اس لیے یہ چیزیں ضروری ہیں کہ اب فیصلہ کن راؤنڈ کے لیے بیٹھا جائے اور فیصلہ کیا جائے. چودھری صاحب ظاہر ہے شہباز شریف صاحب اس وقت اپنے گھر پر رہے ہیں تو وہ ایکٹیویٹیز میں حصہ بھی نہیں لے رہے ہیں، تو ایک اور بھی کہا جا رہا ہے کیونکہ شہباز شریف اس وقت بھی انڈیپینڈنٹ نہیں ہے، کیونکہ وہ بھی ظاہر ہے لندن سے کوئی پیغام آئے گا تو وہ پھر فیصلہ کر پاتے ہیں، تو کیا ڈائریکٹ پیپلز پارٹی کی نواز شریف سے کوئی مشاورت یا اس طرح کے رابطے ہیں؟ ابھی کل پرسوں فون آیا تھا بلاول صاحب کو، یا نواز شریف شہباز شریف صاحب کا، تو ان سے بات ہوئی تھی. مجھے پوری بات کا تو نہیں علم، لیکن جو اخبارات میں آیا ہے اس میں انہوں نے کہا کہ ہم جلدی اے پی سی کا انعقاد کریں. یہ اچھی بات ہوگی اگر وہ اس سے کہ آپ ہو جائیں اور جلدی اے پی سی ہو جائے تو یہ زیادہ اچھا ہے. چودھری صاحب مولانا صاحب کہہ رہے ہیں کہ اب -1 کی بات نہیں ہے، -آل کی بات ہے، تو کیا پیپلز پارٹی نے اپنا ایک سوچ لیا ہے کہ جب آپ بیٹھیں گے اے پی سی میں یا اپوزیشن کے دیگر جماعتوں کے ساتھ تو پھر اپنا مائنڈ کیا ہے پیپلز پارٹی کا کہ -1 یا -آل یا نئی الیکشن؟ دیکھیں، ابھی الیکشن تو شاید وہ کے بھی پوسٹ پون ہو گئے، انہوں نے اگست میں ہونا تھا، وہ اکتوبر تک چلے گئے، تو یہاں پہ فوری طور پر الیکشن تو نہیں ہو سکتا. تو اس کی بجائے اگر آپ جو اس وقت پہلی تو بات یہ ہے کہ یہ حکومت لوگوں کا اعتماد کھو چکی ہے اور اس کو جانا چاہیے. پھر آگے کیا ہونا ہے تو ساری جماعتیں بیٹھ کر اس کو فیصلہ کر سکتے. ٹھیک ہے ناظرین، ہتے وٹھوں تھا مختصر بریک، بریک کھان بعد حاضر تھینداسیں. ناظرین ویلکم بیک. چودھری صاحب یہ بتائیں کہ اگر اے پی سی بلائی جاتی ہے تو احسن اقبال کی یہ تجویز سامنے آئی ہے کہ پہلے ورکنگ گروپ بلایا جائے، ورکنگ گروپ میں جو بھی اپوزیشن کی پارٹیز کے خیالات ہیں اس پہ ڈسکس کیا جائے اور کوئی نکات سلیکٹ کیے جائیں. اگر وہ لیڈرشپ جب بیٹھے تو وہ نکات سامنے آئیں، اس میں دیر نہ لگے، کیونکہ اے پی سی ہو جاتی ہے اور اس کے بعد پھر نتیجہ نظر نہیں آتا. آپ کیا سمجھتے ہیں کہ اب جو اے پی سی ہو اس سے پہلے کوئی ورکنگ گروپ یا اس طرح کی کوئی کمیٹی بننی چاہیے؟ دیکھیے بھائی، یہ تو ورکنگ گروپ اگر 2 مہینے لے جاتا ہے ڈیلے کرنے والی بات ہوگی. اس کی بجائے 2 طریقے ہوتے ہیں، ایک اے پی سی کر کے اس میں ورکنگ گروپ بنا دے، فیصلے کر لے کہ کیا کرنا ہے، اور اس کی آگے جو ڈیٹیلز ہوتی ہیں وہ پھر اس کے لیے بنائے جا سکتے ہیں، ورکنگ گروپ بنائے جا سکتے ہیں، کمیٹیاں بنائی جا سکتی ہیں جو طے کر سکتے ہیں. تو زیادہ بہتر ہوگا کہ اے پی سی کر کے تو فیصلہ پہلے کریں کہ کرنا کیا ہے، پھر اس کے مطابق ورکنگ گروپ ہو. تو ورکنگ گروپ نے اگر فیصلہ کر دینا تو پھر اے پی سی بلانے کا کیا فائدہ؟ اچھا چودھری صاحب، اس وقت جو صورتحال ہے، مطلب آپ دیکھیں تو سندھ کو ٹارگیٹ کر رہی ہے وفاقی حکومت اور عوامی مسائل بھی آپ کے سامنے ہیں،
تو یہ تازی جو موو ہے اور جی آئی ٹی کا معاملہ عزیر بلوچ کا معاملہ لے آئیں، تو آپ کیا سمجھتے ہیں کہ یہ گورنمنٹ اس وقت جو ایجیٹیشن ہونے کو جا رہی ہے یا اپوزیشن کا جو موڈ نظر آ رہا ہے حکومت کو، اس کو کاؤنٹر کرنے کے لیے یہ معاملات آ رہے ہیں یا جو سلسلہ پہلے تھا وہی سلسلہ جاری ہے؟ نہیں دیکھیں، اس کی دو ریزنس مجھے سمجھ آتی ہیں. ایک تو یہ میں اس کو میمو گیٹ 2 کہتا ہوں، اور اس کی بنیادی وجہ ہے میمو گیٹ 2 کہنے کی. صرف جو عزیر بلوچ کے ساتھ زبردستی پیپلز پارٹی کو جوڑا جا رہا ہے، وہ اس لیے جوڑا جا رہا ہے کہ اس کو صرف کرمنل کیسز نہیں ہے، اس پہ جاسوسی کا بھی الزام ہے، کسی دوسرے ملک کے لیے وہ یہاں سے جاسوسی کرتا رہا ہے. تو پیپلز پارٹی کو اس کے ساتھ جوڑنے کا مطلب ہے کہ میمو گیٹ لے کر آئے. سو پیپلز پارٹی کی عام ٹوسٹنگ کرنی ہے، جو ہم 18ویں ترمیم اور ایل ایف سی ایوارڈ پہ نہیں مان رہے، تو اس پہ عام ٹوسٹنگ کرنی ہے. بازو پر اڑنا ہے، خاص کر پیپلز پارٹی. یہ پہلے بھی ہوتا رہا ہے، بہت ہو چکا. میرا خیال ہے آپ یہ جو خاکی لفافے گھروں پہ دے جاتے ہیں ان کو بند کر دینا چاہیے یہ کھیل. دوسری بات یہ ہے کہ 3 جے آئی ٹیز آئی، باقی دو کی کتنی بحث ہو رہی ہے؟ کوئی بحث نہیں ہو رہی. تو یہ پریس کا بھی، میڈیا کا جو موڈ، یا میڈیا کو جس طرح سے کہا جا رہا ہے یا ٹرینگلنگ کر رہا ہے، یہ تو بالکل میمو گیٹ کی طرح ہی ہے جو مجھے نظر آ رہا ہے. تو اس لیے ہم کہتے ہیں کہ اگر پاکستان پیپلز پارٹی میں سے کسی کا کوئی گناہ ہے تو ہم بالکل اس کو بچانے کے لیے تیار نہیں ہیں، لیکن جو لوگ تسلیم کرتے ہیں ان کے خلاف کیا کارروائی؟ ڈاکٹر ظفر مرزا تو تسلیم کرتے رہے نا، اب ذوالفقار مرزا، ان کے خلاف کیا کارروائی کی؟ کیونکہ وہ اتحادی ہیں، وہ لائن کراس کر کے اس طرف چلے گئے تو ان کو سارے کوٹ معاف ہو گئے. جو پیپلز پارٹی میں رہے گا اس کو کوئی معافی نہیں ملتی. تو یہ بند کر دیں اب یہ تماشے، تو بہت ہو گئے ہیں. ایم کے ایم میں اس کے خلاف کچھ نہیں ہے. ایم کے ایم جو ہے وہ ادھر چلی جائے تو سارے گناہ اس سے معاف ہو جاتے ہیں. جو بندہ بھی ان کے اسٹیبلشمنٹ کے ساتھ چلا جائے اس پہ بھی سارے گناہ معاف ہو جاتے ہیں. یہ بند ہو جانا چاہیے کھیل، اب بہت ہو گیا تماشا. چودھری صاحب، فہمیدہ مرزا کا کہنا ہے کہ جے آئی ٹی میں ذوالفقار مرزا کا ذکر نہیں ہے، اور ذوالفقار مرزا تو 2011 میں پیپلز پارٹی کو الوداع کر چکے تھے. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ ذوالفقار مرزا کو اب حکومت بچانے کی کوشش ہے یا واقعاً وہ ان کی کوئی انوالومنٹ نہیں ہے؟ تو پہلی بات تو یہ ہے کہ ذوالفقار مرزا صاحب کو وہ کہتے تھے کہ مجھے میرے پاس کلاسیفائڈ انفارمیشن ہے. زرداری صاحب نے کہا کہ آپ کو کون دے رہا ہے، اور جو اگر میں نہیں دے رہا یا میرے پاس ہے یا ایک اور ایجنسی کے پاس، تو ان کو بھی خاکی لفافہ رات کو گھر پہ مل جاتا تھا. تو وہ خاکی لفافے کے اندر جو کلاسیفائڈ انفارمیشن ہوتی تھی، تو انہوں نے کہا جی کہ اس کا کوئی مقصد ہوگا نا، اس کلاسیفائڈ انفارمیشن کا. تو میں نے ایم کے ایم سے نہیں لڑنا، میں 2 بار لڑا ہوں، نتیجہ کچھ نہیں ہے، لہٰذا جنہوں نے بنائی ہے وہ فیصلہ کریں. تو یہ ذوالفقار مرزا صاحب آپ کو یاد ہے، یہ ایم کے ایم سے اس کا مقصد تھا کہ پیپلز پارٹی کو لڑائیں اور پھر اس کے بعد گورنمنٹ توڑیں. پیپلز پارٹی زرداری صاحب نہیں مانے ایم کے ایم سے لڑنے پہ. انہوں نے کہا کہ یا یہ ڈائلیوٹ ہوں یا یہ جنہوں نے بنائی ہے وہ ختم کریں اس کو. تو الٹیمیٹلی انہوں نے ختم کیا جنہوں نے بنائی تھی ایم کے ایم کو، یا اس کو تقسیم کیا، جس کے نتیجہ آج آپ کے سامنے ہے. 3 گروپوں میں انہوں نے اس کو 4 گروپوں میں تقسیم کر دیا. تو وہ تو آفاق احمد سے بھی ملے تھے، ان کو اسلحہ لائسنس بھی دیے تھے، پیسے بھی دیے تھے. اس لیے دیے تھے، وہ تو زرداری صاحب کے کہنے پہ نہیں کیا تھا. تو یہ کوئی چیز جب تک ذوالفقار مرزا رہے ہیں، انہوں نے وہ رحمان جو تھا، رحمان بلوچ یا اس کو نکیت کہہ لیں، اس کو تو مارنے کا اون کیا کہ ہاں میں نے مارا ہے، اور عزیر بلوچ کو انہوں نے اس گروپ کا سربراہ بنایا. اس سے پہلے تو نہیں تھا عزیر بلوچ اس کا سربراہ. تو یہ اس الیکشن میں بلاول صاحب کے خلاف عزیر بلوچ سے کیمپین کرائی گئی ہے. اب تو وہ حراست میں تھا نا، کیسے کیمپین کرائی گئی؟ تو یہ کیسے ہم یہ ساری چیزیں کہیں؟ جو صاحب، آخری سوال کے ای سی کے معاملے پہ ہے. تو کے ای سی کے حوالے سے وفاقی حکومت کا کہنا ہے کہ بارش میں آپ کراچی میں پانی نہیں نکال سکے، اور کھمبے وہاں پہ شارٹ ہو گئے، لوگ جو ہے وہ بجلی کے کرنٹ میں مرنے لگے. تو وہ سارا ملبہ لوڈ شیڈنگ بھی ہے، لیکن وہ سارا ملبہ میونسپل پہ ڈال رہے تھے اور سندھ گورنمنٹ پہ. کیا کہیں گے آپ؟ لیکن نا یہ ایک تو کلاسیکل مثال ہے پرائیویٹائزیشن کی، کے ای ایس اور پی ٹی سی ایل، اس کو دیکھنا ہو. یہ ایک تماشا ہو رہا ہے. میں آپ کو بتانے والا ہوں کہ 137 ارب روپے کی ایک اور ڈکیتی ہونے جا رہی ہے. یہ پریشر بنا کر ان کا کانٹریکٹ ٹرمینیٹ کریں گے اور 137 ارب روپے
ادراج گروپ کو جو عمران خان کا دوست ہے عارف نقوی جو ادھر گرفتار ہوا ہے تو اس کے ذریعے یہ سارا تماشا ہوگا. ان کو معاف کریں گے اور یہ چائنا شنگھائی چائنا کو یہ دیں گے جو آگے ہونے میں. آپ کہہ رہے ہیں کہ آپ کہہ رہے ہیں ایک اور اسکینڈل آنے والا ہے جس طرح شوگر آٹا اور اس طرح کی اسکینڈل آئی. جی 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 تو اس طرح سے ایک اور اس کو وہ جو گرفتار ہے لندن میں اس کی ایکسٹراڈائٹ ہونے والی ہے ادھر برطانیہ کے اندر. تو وہ امریکہ کے اندر اس نے فراڈ کیا ہے. تو وہ تو بہت ساری منی لانڈرنگ اس کے ذریعے پاکستان کی بھی اندر جو اور پاکستان کے باہر جو منی لانڈرنگ ہوتی رہی وہ اس کا بھی بہت بڑا ایک گواہ ہوگا. تو وہ بھی چیزیں سامنے آ رہی ہیں. ٹھیک ہے چودھری بڑا تماشا کرنے جا رہے ہیں. یہ KEFC جو ہے وہ سینٹرل گورنمنٹ کے پاس ہے. اگر کھمبے شارٹ ہوتے ہیں تو وہ لوکل گورنمنٹ نے یا بلدیہ نے تو نہیں کرنا, وہ KEFC نے کرنا. انہوں نے کوئی انویسٹمنٹ ہی الٹا پیسے لیتے ہر سال فیڈرل گورنمنٹ سے. ٹھیک ہے چودھری صاحب بڑی مہربانی آپ نے ٹائم دیا ہمیں. ناظرین ہتے وٹھوں تا مختصر بریک ऐं ब्रेक खां बाद कंहिं ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं. नाज़रीन वेलकम बैक. नाज़रीन हिन वक़्तु स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी शाकिर सोलंकी. साणसि APC ऐं ज़रदारी साहिब मौलाना फज़ल रहमान जी मुलाक़ात ऐं हिन वक़्तु जेको अपोज़िशन गॾु पई थिए ऐं अपोज़िशन जेको मूड आहे ऐं सियासी असर आहिनि उन बाबति शाकिर साहिब सां ॻाल्हाईंदासीं. अस्सलाम वालेकुम शाकिर साहिब. शाकिर साहिब छा था सम्झो हिकु दफ़ो ॿीहर अपोज़िशन गॾु पई थिए जॾहिं त असां बजट में महसूसु कयोसीं त टफ टाइम ॾींदी पर इहो मरहलो बि हली वियो. आज़ादी मार्च इन खां अॻु हुयो उहो मरहलो बि तइ थी वियो ऐं माण्हुनि इहो सम्झो पियो त हाणे अपोज़िशन सुम्ही पई आहे ऐं हाणे हुकूमत खे को चैलेंज न आहे. हिकिड़ी ताज़ी मूव आहे की इहे का सियासी इम्प्लीकेशन ॾेई सघंदी या न. गौर साहब मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त अपोज़िशन हुकूमत केराइण जे मूड में हिन वक़्तु अञा कोन्हे मां सवाइ मौलाना फज़ल रहमान जे. मौलाना फज़ल रहमान त इहो चाहे थो त अॼु हुकूमत वञे इमरान ख़ान वञे ऐं नयूं इलेक्शन थियनि. उहो त ज़ाहिर आहे जॾहिं आज़ादी मार्च खणी आयो मौलाना तॾहिं बि मौलाना जी इहा डिमांड हुई भई नओं मैंडेट अचणु घुरिजे. नून लीग ऐं पीपल्स पार्टी कई दफ़ा इन क़िस्म जा बयान ॾेई चुका आहिनि त नओं मैंडेट अचणु घुरिजे पर उहे अमल आहिनि उन्हनि जा जेके क़दम आहिनि जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे माना अहिड़ियूं नज़र अचनि कोन थियूं त नओं मैंडेट अचे. बदकिस्मती इहा त मौलाना जे आज़ादी मार्च खां पोइ फ़ौरन अची वियो कोरोना ऐं ज़ाहिर आहे मौलाना खे जनवरी 31 ताईं आसरो ॾिनो वियो त इंतज़ारु कयो ऐं फरवरीअ में कोरोना अची वियो ऐं उन खां पोइ हिन महिल ताईं अपोज़िशन कुझु करण जे ज़ाहिर पोज़ीशन में न हुई. ॿाहिरि निकिरी सघनि कोन पिया. इवन APCयूं बि थियनि पियूं त उहे वीडियो लिंक ते APCयूं पयूं थियनि. सो मौलाना हाणे जीअं माना कोरोना जो ज़ोर टुटंदो वेंदो हाणे ॾींहों ॾींहुं उमेद इहा कई पई वञे जीअं इस्लामाबाद में ख़बरूं आयूं आहिनि DHO चयो आहे त इस्लामाबाद में ज़ोर घटिजी वियो आहे. ईअं ज़ाहिर आहे पूरे मुल्क में पूरी दुनिया में बि घटिबो हला कंदो. अपोज़िशन जी मायूसी न हुई कोरोना सबबु हुयो ख़ामोशी. कोरोना सबबु ॿियो अपोज़िशन जो जेके वॾियूं जमातूं आहिनि नून ऐं PP उन्हनि जी बि ख़ामोशी बि चई सघिजे थी. इन में उन्हनि खे बहानो मिली वियो कोरोना जो. हिकिड़ो त ज़रदारी साहिब जी तबियत ॾाढी ख़राबु हुई इन्हनि ॾींहंनि में. ॿियो नवाज़ शरीफ़ मुल्क खां ॿाहिरि शहबाज़ शरीफ़ मुल्क खां ॿाहिरि हुयो. वरी शहबाज़ शरीफ़ हिते आयो त कोरोना जो बहानो करे हू क्वारंटाइन थी वियो त अञा ताईं क्वारंटाइन आहे घर खां ॿाहिरि निकितो कोन्हे. त हिकिड़ो बहानो हुननि खे कोरोना जो मिली वियो ऐं अपोज़िशन जूं ॿई वॾियूं जमातूं इंट्रस्टेड कोन हुयूं. छा कनि हा ॿुधायो तव्हां भला माना मूवमेंट कहिड़ी हलाइनि हा. मौलाना APC घुराई APC में फ़ैसिला करायूं. मौलाना आज़ादी मार्च वठी आयो ऐं आज़ादी मार्च में ई फ़ाइदा पंहिंजा वरितियूं निकिता हलिया विया. नून PP बि स्टेज ते अचणु इहो मुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं इहा मुंहिंजी कामयाबी आहे. स्ट्रेंथ थींदो ज़ाहिर आहे. मूं इहो नोट कयो त मौलाना इहो सम्झे पियो त जेकॾहिं ही सियासी जमातूं न आयूं स्टेज ते नून PP ऐं ॿिया लीडरशिप न आई त पोइ हिन मुंहिंजे खे हुकूमत तहरीक बेअसर थी वेंदी. तहरीक खे ॾींदी मज़हबी इज्तिमा जो रंग त बाबा मज़हबी इज्तिमा हुआ. मौलाना इहो पियो चाहे त हिनखे सियासी रंग मिले
ऐं मौलाना इन जे करे उन्हनि खे शहबाज शरीफ़ खे बिलावल खे सभिनी खे वठी आयो त पोइ तव्हां अचो रुॻो मौलाना चए पियो हिननि जो मूंसां बीहण ई काफ़ी आहे। इहो मौलाना जा अल्फाज़ आहिनि, पंहिंजे घर वेठा हुआसीं कचहरी पिया कयूं त माना हू हिकिड़ो सियासी पंहिंजो शो करणु चाहे पियो। त मौलाना हाणे बि मुंहिंजो ख़्यालु आहे सियासी जमातूं हिक ॿिए खे सम्झनि बि थियूं त ही फ़ाइदो वठंदियूं, असांखे विकिणंदियूं हिते हिते फलाणो। ज़रदारी साहब जो मौलाना साहब जेको वरी ज़रदारी साहब सां मुलाक़ात कई, इन सां छा था सम्झो त जेको पोयों अदम एतमाद आहे उहो थोरो इज़ाफ़ो थींदो उन में ज़रदारी साहब जी इन्वॉल्वमेंट? अदम एतमाद ईअं बि कोन्हे त को बज़ाहिर हू को हिक ॿिए जे ख़िलाफ़ु ऐलान कंदा हुजनि, लेकिन दिली तौर ते तस्लीम कनि था त असां छा कयो आहे। मौलाना बि सम्झे थो त मूंसां छा कयो अथऊं, ज़रदारी साहब बि सम्झे थो त असां छा कयो, मौलाना सां नून वारा सम्झनि था मौलाना सां छा कयोसीं। ऐं मौलाना सां हू इन जे करे ई मुसलसल राब्ते में आहिनि। मौलाना हिकु अधु बयानु ॾिनो मूंखे यादि आहे नून लीग जे हवाले सां ऐं पीपल्स पार्टी जे शायदि हवाले सां, त फौरी तौर ते बिलावल मौलाना जे घर पहुतो वञी वरी होॾो शहबाज शरीफ़ वरी माण्हू मोकिलियो, हसन इक़बाल खे या अयाज़ सादिक़े खे मोकिलियो ऐं नियापो खणाए त मौलाना खे चयो, शहबाज शरीफ़ मुल्क खां ॿाहिरि हुयो, मौलाना खे चयो त मां अचां त पोइ मुलाक़ात कंदासीं, रूबरू इन ते ॻाल्हाईंदासीं ऐं कोशिशि कयो त बयानबाज़ियूं न कयो। बयानबाज़ीअ सां हिकिड़ो त ग़लति फहमियूं ऐं दूरियूं वधंदियूं, वेछा वधंदा ऐं हुकूमत खे फ़ाइदो थींदो, असां अपोज़िशन जो नुक़सानु थींदो। असां इहो तसुरु न ॾियूं त असां को तक़सीम ऐं असां में को इख़्तिलाफ़ आहिनि। मौलाना खे ॿई जमातूं चुप कराईंदियूं रहियूं आहिनि ऐं मौलाना बि सम्झे थो त वाक़ई हू जेके ॻाल्हियूं कनि था त बाबा चुप रहणु घुरिजे, पाण में इख़्तिलाफ़ घर जो जहिड़ो घर में हुजणु घुरिजे। अपोज़िशन पंहिंजो हिकिड़ो घर सम्झे थी पाण खे, माना हुकूमत हिन जी मुखालिफ़ आहे ज़ाहिर आहे अपोज़िशन जी, अपोज़िशन पाण में मजबूरी हज़ार इख़्तिलाफ़ हुजनि पर उहे चवनि था त पंहिंजे घर में वेही पंहिंजे पाण में वेही उहे डिस्कस करणु घुरिजनि, मीडिया में न आणणु घुरिजनि। उन सां हिकिड़ो त अपोज़िशन कमज़ोर थींदी, ॿियो हुकूमत मज़बूत थींदी। त इहो माना अलल ऐलान बि कोन था कनि को इज़हार पंहिंजे इख़्तिलाफ़नि जो या ग़लति फ़हमियुनि जो, पर आहिनि सही ग़लति फ़हमियूं। ज़रदारी साहब जो थियणु इहो फ़ाइदो ॾींदो? ज़रदारी साहब ऐं मौलाना जो तव्हांखे ख़बर आहे त पुराणो हिकिड़ो याराणो आहे, माना हिकिड़ी पुरानी दोस्ती आहे ज़रदारी साहब ऐं मौलाना जी, ऐं हिकिड़ी हमाहंगी हुनजी तमामु वधीक रही आहे, नून खां बि वधीक मुंहिंजे ख़्याल में। बाद में नवाज़ शरीफ़ सां मौलाना जी थी हमाहंगी, पर पहिरीं हमाहंगी ज़रदारी साहब सां आहे। ऐं जॾहिं बि हू मिलंदा आहिनि त माना हू पाण में एॾा क्लोज़ फील थींदा आहिनि। उहो हिकिड़ो सबबु उनजो इहो बि आहे त मौलाना जी बि बीबीअ सां कुर्बत रही आहे ऐं ॿियो वरी ज़रदारी साहब ऐं मौलाना ॿई पाण खे नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान जा शागिर्द सम्झंदा आहिनि, ज़रदारी साहब बि ऐं मौलाना बि। त माना ॿिन्ही जी तरबियत नवाबज़ादे बि कई आहे, त पोइ हीअ हिकु ई उस्ताद या शागिर्द हुजण जे करे बि हिननि जी पाण में हमाहंगी रही आहे। ऐं हाणे हीअ मुलाक़ात ज़ाहिर आहे ज़रदारी साहब ज़ाहिर थियो आहे त इहो हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन आहे हुकूमत जे लाइ, छो त कल्ह जेका ख़बरूं हलियूं त ज़रदारी साहब जी मूं ॾिठो त माना जेका मुलाक़ात आहे न उन खे बिलावल सां, जेकॾहिं बिलावल साहब सां मिले हा मौलाना, त उहा हिकिड़ी अलॻि नोयत हुई मुलाक़ात जी। ज़रदारी साहब जी मुलाक़ात छो त हेतिरो अर्सो बीमार हुयो, ज़ाहिर कोन हुयो ऐं पहिरीं मुलाक़ात कई त इहो 2-3 महीननि खां पोइ। अच्छा, शुजात साहब जो इन मौक़े ते इहो चवणु त इमरान ख़ान साहब खे बाहिमी मुशावरत सां अपोज़िशन जा कंसर्न दूर करे, छा इन सॼे मामले में चौधरी साहब जो इहो बयानु त चौधरी साहब बि पंहिंजी हिकिड़ी ॾे थो अहमियत ॾेखारे थो त मां मौजूदु आहियां टैकड़ी कराइण में या इन्हनि मामलनि में? यार मूंखे थोरी खिल मुस्कुराहट अचे पई इन जे करे त कल्ह हिकिड़ो सीन थियो आहे जेको मां तोसां सिंध टीवीअ ते डिस्कस करे सघां थो। कल्ह मूं ख़बर ॾिनी त मौलाना ॿीहर एक्टिव थी वियो आहे, अहम मुलाक़ातूं राब्ता शुरू कया अथई। उन में मूं इहो ॾिनो त मौलाना जी अॼु ज़रदारी साहब ऐं बिलावल सां 1.5 कलाक मुलाक़ात थी आहे। अॼु ई मौलाना जी चौधरी शुजात सां टेलीफोन ते ॻाल्हि थी आहे ऐं कराचीअ में MQM वारनि सां मौलाना मिलियो आहे, नून लीग जे अब्दुल कादिर बलोच सां मिलियो आहे कराचीअ में। उनखां अॻु मुंहिंजो मेंगल सां ॿियनि सां सभिनी सां राब्ता मौलाना इहो कया आहिनि। चौधरी बिरादरान जे माण्हुनि जी फ़ोन आई, बाबा ख़बर हटायो ख़बर। मूं चयो ख़बर दुरुस्त आहे? चए दुरुस्त हुजे भले पर ख़बर न हलायो। माना हू इत्तेहादी आहिनि हुकूमत जा, जेकॾहिं ज़ाहिर इहा ख़बर हलंदी हाईलाइट थींदी नेशनल मीडिया ते, वज़ीर आज़म ॾिसंदो त वज़ीर आज़म खे सुठो त कोन लॻंदो न त चौधरी शुजात राब्ते में आहे मौलाना सां।
इहो माना हुनखे एॾा वीचारा एहतियात था कनि वज़ीर आज़म खां, पर कल्ह वज़ीर आज़म खे हुन मशवरा असलम ॾिना आहिनि। हुन मौलाना जो बि रेफरेंस ॾिनो आहे ऐं नवाज़ शरीफ़ जो बि रेफरेंस ॾिनो आहे त मौलाना जे आज़ादी मार्च ते हुकूमत तशदुद करणु पई चाहे, मार कुटाई करणु पई चाहे, पर मां कोई वज़ीर आज़म इमरान ख़ान खे न पियो चए, सभु हिक ॿिए चवनि त तूं ॻाल्हाए। परवेज़ इलाही मुज़ाकराती कमेटीअ जो मेंबर बि न हुयो बाज़ाब्ता, पर परवेज़ इलाही खे चयूं त तूं चओ वज़ीर आज़म, पोइ परवेज़ इलाही वञी ॻाल्हायो। इहो अहिड़ो ई वरी परवेज़ इलाही हुनखे चयो त बाबा वॾो नुक़सानु थींदो ऐं वॾो मज़हबी माण्हू आहिनि, हिकु रोड जे हिकिड़े पासे मुसल्ह। अच्छा, जीअं जयो अलाए तसवर इहो कयो पियो वञे त मौलाना फज़लुर रहमान ज़ाहिर आहे सियासी मार्केट में पंहिंजी मौजूदगी ज़ाहिर करणी आहे, अपोज़िशन सां मुलाक़ातूं, पोइ एतिजाज जा ऐलान, आज़ादी मार्च जा मुख़्तलिफ़ फेज़ जा ऐलान, ईअं ई काफ़ लीग खे बि गवर्नमेंट में हुजणु जेतोणीक आहे, पर पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु गवर्नमेंट खे बि ॾियारणो आहे त अपोज़िशन खे बि ॾियारणो आहे। बिल्कुलु इहो आहे, ऐं गेम त काफ़ लीग जे हथ में आहे। सची ॻाल्हि ॿुधायां गौर साहिबु, जेकॾहिं काफ़ लीग चाहे त उथल पुथल थी सघे थी, छो त पंजाब में काफ़ लीग ते ई डिपेंड करे पई PTI जी हुकूमत। अधु वोट ते वज़ीर आला, तव्हांखे अॻु में बि मां ज़िक्र कयो त अधु वोट ते उस्मान बुज़दार साहिबु वज़ीर आला थियो आहे ऐं काफ़ लीग जा 10 मेंबर आहिनि हुते। काफ़ लीग छॾे वञे त कीअं हुकूमत रहंदी, न रहंदी हुकूमत। ऐं काफ़ लीग वरी जेकॾहिं मर्कज़ में छॾे चाहे त काफ़ लीग MQM खे बि हुकूमत खां अलॻि करे सघे थी, काफ़ लीग ॿियनि इतिहादनि खे बि अलॻि करे सघे थी। काफ़ लीग हिकिड़ो चकमक आहे जेको जंहिं पार्टीअ खे जाॾे छिकणु चाहे उहो ओॾांहुं हली ईंदी उहा पार्टी। काफ़ लीग जी क़यादत में चौधरी शुजात में इहा हिकिड़ी सियासी बसीरत आहे या हिकिड़ी फ्लेक्सिबिलिटी आहे। हाणे मौलाना जो आज़ादी मार्च हुयो, जेकॾहिं चौधरी शुजात वारा विच में न पवनि हा न त शायदि सूरताल ॿी हुजे हा, इहा न हुजे हा जेका जंहिं तरीक़े सां बाइज़त तरीक़े सां पुरअमन तरीक़े सां इहो मामिलो हल थी वियो। जेकॾहिं ही न हुजनि हा त वाक़ई गड़बड़ थिए हा ऐं सूरताल ॿी हुजे हा। त हिन में इहो आहे, जेकॾहिं ही चाहिनि त माना हुकूमत खे थरथले में करे सघनि था, परेशान करे सघनि था, ऐं ज़ाहिर आहे मौजूदगीअ जो अहसासु। अच्छा, हीउ जेको हिकु भेरो ॿीहर जेका अपोज़िशन गॾिजे पई आज़ादी मार्च खां पोइ, त छा था सम्झो त इहो मामिलो वरी रिवाइज़ न थींदो? जीअं आज़ादी मार्च में थियो त बाबा गॾु बि थिया, स्ट्रेंथ बि ॾेखारियूं, उनखां पोइ हर पार्टी पंहिंजे पंहिंजे मुंहं सां वञी ॻाल्हाए ऐं पंहिंजी बार्गेनिंग कई। हाणे हिन वक़्तु बि नून लीग सां पंहिंजी जॻह ते, पर पीपल्स पार्टी सां JIT वारो जेको मामिलो आयो आहे, त ज़ाहिर आहे इहो प्रेशर त अपोज़िशन ते बि आहे, पीपल्स पार्टी ते बि आहे, नवाज़ लीग ते बि आहे, केस करप्शन रेफरेंसिस वग़ैरह। त को ईअं अॻिते हली वरी साॻियो सीन त न थींदो त अलॻि अलॻि ॻाल्हाए ऐं पंहिंजी बार्गेनिंग करे? गौर साहिबु, थियणो ईअं ई आहे, पर हिन भेरे इहो थींदो त आज़ादी मार्च जहिड़ो सीन कोन थींदो। का तहरीक अहिड़ी का रोडनि ते का कोन्हे थियणी, न धरणो लॻणो आहे। हिन भेरे APC जो प्लान आहे त हिकिड़ी ग्रैंड अपोज़िशन जी APC घुराइजे ऐं उन में कोशिशि कजे त इतिहादी हुकूमत जा चौधरी शुजात सां राब्ते करण जो मक़सदु बि इहो हो, ऐं हुकूमत जा जेके MQM वारनि सां मौलाना जो मिलण में मक़सदु बि इहो आहे त इतिहादनि खे बि राज़ी कजे, क़ाइल कजे त बाबा उनखे बि अहसासु ॾियारिजे त बाबा मामलात ठीकु कोन पिया वञनि, मुल्की हालतूं ख़राबु पियूं थींदियूं वञनि ऐं तव्हां हुकूमत जो साथ छॾियो, इन ते क़ाइल करण जी कोशिशि कई पई वञे। हिन भेरे APC जो सीन थींदो, पोइ APC में केतिरो प्रेशराइज़ करे सघे थी हुकूमत खे, अपोज़िशन या इदारनि खे, उहो वरी ईंदड़ वक़्त में ॾिसंदासीं त हुकूमत अपोज़िशन खे हिकमत अमली कहिड़ी थी अपनाए, APC में फ़ैसिला कहिड़ा था कया वञनि, छा थी करणु चाहे। ऐं ॿियो इहो, जेकॾहिं प्रेशराइज़ कयो बि अपोज़िशन त ज़ाहिर थींदो इहो ई जेको तव्हां चओ था न त हर पार्टी पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां वञी पंहिंजा सहूलियतूं, मराहतूं, रिआयतूं, रिलीफ जेको बि करिणो हूंदो आहे उहो ई कंदियूं। बाक़ी टफ टाइम ॾियण जी पोज़ीशन में इन जे करे न आहिनि त ईंदो केरु, अचण लाइ हिन महिल कोई तयारु कोन्हे। इलेक्शन जो माहौल आहे, मुआशी मामला आहिनि खोड़ सां। थैंक यू शाकिर साहिबु, वरी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, हीउ शो ॿुधो तव्हां। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।